अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला आबरो नाज़रीन आओ आया अली रजा मंगी नजर विजो सर वक्ताएं जी खास खबर। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में तेज़ हवा से बरसात जो सिलसिलो जारी। कराची में सदर, गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल, डिफेंस, क्लिफ्टन मलिर, गडाफ, इब्राहिम हैदरी, सोराब गोठ, मौसमियात चौक, सचल गोठ, नाज़माबाद वारनि इलाइक़नि में तेज़ हवा से बरसात। फ्रेर हाल वट बिजली जो एक थंभो ऐं जौहर मोड़ वट 3 पोल किरी पिया। अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर। दादू सिजावल, जाती मरकोट, खैरपुर हिमोर जा टंडे मोहम्मद खान, खिपरे, झोक शरीफ टंडे बागे, मातली, तेरानी देई, वाही पांदी, जोही, गोरखल स्टेशन, नसीराबाद, बगन, लालू रांक, बाडरा, गौसपुर, मेहड़, करमपुर, शिकारपुर, लखी, गुलाम शाह, मोर समेत ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात सबब मवासिलाती निज़ाम डावाडोल। इरसाजी सलाहकारी कमेटी के इजलास में पानी की विरछ टिरुखे फार्मूला तहत करण जो फैसलो। इजलास में सिंध के मेंबर और आपाशी अमलदारन जो एहतजाज। इजलास में वर्कआउट। इजलास बदनज़मी जो शिकार। सिंध के मेंबर के इरसा अख्तियारियों ने मीडिया से ॻाल्हाइण खां रोके वरितो। मुल्क में महांगाई की लहर आरजी है। सीपेक मनसूबन ते कम की रफ्तार तेज थियण सां आम वाहपे जे शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई ईंदी। कोरोना वायरस जे करे सीपेक मनसूबन में ॾुखियाईनि खे मोझणो पियो। सीपेक जे मनसूबन ते कम तेज़ीअ सां जारी आहे। मटियारी खां लाहौर ट्रांसमिशन लाइन स्टेट ऑफ आर्ट मनसूबो आहे। इन लाइन सां लाइन लॉसिस में घटिताई ईंदी। ट्रांसमिशन लाइन्स पुराणियूं थी चुकियूं आहिनि, जिते लाइन लॉसिस के मुंहुं ॾेई रहिया हुआसीं। वज़ीर आज़म इमरान खान जो 600 केवी मटियारी खां लाहौर ट्रांसमिशन लाइन के इफ्तिताही तकरीब के खिताब। तानिक में दहशतगर्दन की मौजूदगी के इतलात सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। ISPR मूजिब ऑपरेशन दौरान पाबंदी मड़ियल TTP जो दहशतगर्द ख्वाज़ुद्दीन उर्फ शेर खान मारिजी वियो। फायरिंग की ॾे वठ दौरान कैप्टन सिकंदर शहीद थी वियो। ऑपरेशन दौरान मुख्तलिफ क़िस्मनि जा हथियार ऐं गोलियूं भी बरामद कयूं वियूं। सीनियर सहाफ़ी गुलशन शेख जो मढ़ सवें आलिन अखियुनि सां नए दरे भरिसां बहमण ॻोठ जे अबाने क़ब्रस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। सीनियर सहाफ़ी गुलशन शेख गुज़िरियल राति कराची जे डाउ अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। जनाज़ नमाज़ में सहाफ़िन, सियासी समाजी अॻवाननि, मिटनि माइटनि ऐं शहरनि जी शिरकत। गुड्डू भरसा रुझान के चांडिया पुल वट तेज रफ्तार मोटरसाइकिल सिंधु दरिया में किरी पई। 2 औरतुनि ऐं हिक ॿारड़े समेत 4 ॼणा बुॾी विया। मर्द खे बचायो वियो। 2 औरतुनि जा लाश कढिया विया। ॿारड़े जी ॻोल्हा जारी। टंडे हलया सिविल अस्पताल इंतजामिया इंसानियत जा समूरा लीका लताड़े छॾिया। अस्पताल इंतजामिया ग़ुरबत सबब आपघात कंदड़ 3 ॼणनि जे वारसनि खां पोस्टमार्टम जा पैसा घुरी वरिता। अस्पताल में पोस्टमार्टम जे लाइ आंदल लाश पोस्टमार्टम जा पैसा न मिलण ते 4 कलाकनि ताईं पियल रहिया। वारसनि इल्ज़ाम हणियो आहे त आपघात कंदड़नि जे पोस्टमार्टम जे लाइ 12,000 रुपया घुरिया विया। गुज़िरियल राति ॻोठ दरिया खां लुंड में हारपो कंदड़ हिकु औरत ऐं नींगर समेत 3 ॼणनि आपघात कयो हो। This headline news is brought to you by